ओम साईं राम। तमामु सुहिणी सुहिणी सुबुह। असांजे पासे में हिकिड़ो सिंधी रिटायर्ड माण्हू हूंदो, 65 इयर्स ओल्ड हो, 65 साल जो। हर हफ़्ते में बैंक वेंदो। हुनजो ॾींहुं फिक्स थियल हूंदो। उते पंहिंजे दोस्त घनश्याम खे बि घुराईंदो। ॿई पाण में गॾिजंदा बैंक में। उते वेही करे थोरो ॻाल्हियूं ॿोलियूं कंदा, ॿाहिरि टपरीअ ते चांहि पीअंदा, अधु कलाकु टाइम पास करे ईंदा। हर हफ़्ते बैंक वञे, पासबुक खणी वञे ऐं प्लस चेक खणी वञे। हर हफ़्ते 5000 रुपया विड्रॉ करे। मां चयोमांसि अभी सभु ऑनलाइन हो गया है, उसमें उनमें कर तूं करे। चई न, मूंखे उते बैंक में मज़ो ईंदो आहे, असांजे उते घनश्याम बि कंहिंजो न, असांजी सोशल लाइफ सुठी आहे। चयोमांसि ठीकु आहे भई। हिकु दफ़ो बैंक में वियो त बैंक में शायदि कैशियर काई नई वेठी हुई, थोरी गुस्से में हुई, शायदि घर में घोट सां झगड़ो वगड़ो करे आई हूंदी, त उनखे 5000 जो चेक ॾिनईसि। चईंसि नहीं काका, मैं कैश नहीं देगी, आप एटीएम से विड्रॉ करो। चई देखो, मैं हर हफ्ते आता है, मेरे को एटीएम बेटीएम नहीं समझता है, पिन बिन भूल जाता है मेरे को, कैश दे तो मूंखे कैश दे। चई न, 5000 मां कैश न ॾींदीमांइ, कर तोखे जेको खपे तूं कर, पर 5000 मां कैश न ॾींदी। चई पुट ईअं न कर। चई न, मां न ॾींदी। 10,000 खां हेठि जेका बि कैश आहे उहो एटीएम मां विड्रॉ करणी अथई। चई ठीकु आहे। हीअ छा थो करे? 5 लख जो चेक थो लिखी ॾियसि। चई 5 लख कैश ॾे। वाइड़ी थी थिए, हुन थी मैनेजर वटि, चए थी आई थी 5 लख थो घुरे ऐं बैंक में अथसि बि 6 लख त पिया अथसि। चई तोखे कहिड़ी ज़रूरत पई हुन सां पंगो खणण जी? उहो हर हफ़्ते ईंदो आहे, 5000 कढाए वेंदो आहे, असांजो सुठो ग्राहक आहे, तोखे अकुल सम्झ में नथो अचे। चई हाणे छा कयां? चई ॾींहुं वञी करे 5 लख छा कंदी भला हाणे? हिनखे गुस्सो जाम थो अचे। छा थी करे? सभु नंढा नोट खणे, 10 जा नोट, 20 जा नोट, 50 जा नोट, 100 जा नोट ऐं कुझु 500 जा नोट करे ठाहे करे खणी थो अचे। चएसि खणो काका, खणी वञो इहे तव्हांजा पैसा ऐं घणे करे वञिजो। पोइ उते घर वञी न मूंखे चइजो 2 नोट घटि निकिता या 4 नोट घटि निकिता। चइसि काई ॻाल्हि कोन्हे पुटु, काई ॻाल्हि कोन्हे। हुनजा पैसा खणे थो, उते ई रखे थो। हुन मां हिकिड़ी नई थपी, नयूं जेके नोट हुआ 20 जा 2 ऐं 1000, 10 जा हिकु थप 5000 अलॻि करे थो, हुन साम्हूं ई अलॻि थो करे ऐं ॿी स्लिप खणी करे हुन में स्लिप में भरे थो 4,95,000 हुनखे कैश ॾेसि थो। हाणे हीअ तूं मुंहिंजा डिपॉज़िट कर। छोकिरी मां वाइड़ी थी थिए न। चई यार, चई ॾिस, मूंखे तो ते विश्वास आहे, तूं आराम सां गॾु, मां हिते वेठो आहियां, मूंखे स्लिप ते स्टैम्प मारे करे ॾेई छॾ कर। इन करे रिटायर माण्हू सां कॾहिं बि पंगो न खणो। रिटायर्ड माण्हू जी जेका उमिरि हूंदी आहे न, ही इज़ 30 years with 30 years young with 35 years experience। चओ ओम साईं राम, चओ ओम साईं राम।